शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां एमपीए खलीफो वरियाम फकीर खासकली रुकन बुरड़ा पहुची पार्टी अगुवान दिलावर खान पठान ऐं गुलाब खान पठान सां भाउ जी वफ़ात ते ताज़त कई। ताज़त दौरान एमपीए खलीफे वरियाम फकीर साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त बलदियाती चूंड में ज़िलो सागर अवामी मुकमल तौर ते क्लीन स्वीप कंदासीं। असांजा मुखालिफ़ पंहिंजी शिकस्त ॾिसी असांजी बोखलत जो शिकार थी विया आहिनि। खलीफे वरियाम फकीर चयो त सिंध जो अवाम गुज़िरियल 14 सालनि खां वठी सिंध ते हुकूमत कंदड़नि खां हिन बलदियाती चूंडनि में हिसाब किताब करण लाइ सियासी तौर ते तयार थी चुको आहे। हुन चयो त जीडीए हिन वक़्तु ज़िले सागर समेत सिंध जो अवाम जो हिकु सगारो आवाज़ बणिजी चुको आहे, छो जो असांजा मुखालिफ़ हिन वक़्तु अवाम वटि पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुका आहे। हाणे असांजे मुखालिफ़नि खे ठपनि हण वारी सियासत करण न ॾींदासीं। जॾहिं त फ़कीर रसूल बख्श जंजियो, फ़कीर अलबेलो मंगरियो, रईस यूसुफ बिरोई, फ़कीर ख़ालिद वसाण, फ़कीर जमील वसाण, महमद अली खासकेली, इस्माइल बिरोई, हाजी महमद खान बिरोई ऐं ॿियनि दिलावर खान ऐं गुलाब खान पठान खां पिणु ताज़तियूं कयूं। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अबड़ो बेनी।